सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास किफ़ालत प्रोग्राम जी किस्त वठण लाइ सेंटरनि ॿाहिरां हज़ारनि जी तादाद में औरतूं गॾु थी वयूं। लॉकडाउन जी भनकड़ीअ ते पुलिस ख़ामोश बणियल रही मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज कया विया। ॻाढ़ो में क़ाइम कयल ॿिनि एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटरनि ते गुज़िरियल 3 ॾींहनि खां हज़ारे मुस्तहिक़ औरतूं मौजूद आहिनि। एहसास किफ़ालत जी रक़म न मिलण करे हज़ारनि जी तादाद में औरतूं लठियुनि सां रोडनि ते निकिरी आहिनि। जन पारां सहाफ़ियनि ऐं पुलिस ते हमलो करण जी कोशिश कई वई। औरतुनि जो चवणु आहे त सेंटरनि बजाए वज़ीफ़े जा पैसा घरनि ताईं पहुचाया वञनि। सेंटरनि ते औरतुनि जी थींदड़ तज़लील कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। झोल में बि एहसास प्रोग्राम सेंटर ते मुख़्तियारकार जी मौजूदगी में माण्हुनि कानून जूं बखियूं उड़ेड़े छॾियूं। हज़ारनि जी तादाद में माण्हू सेंटर अंदरि मौजूद हुजण बावजूद इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल रही, जॾहिं त एजेंटनि पारां फ़ी पर्चीअ ते 1000 रुपया वठण जो इंकशाफ पिणु थियो आहे। कलोई में बि क़ाइम थियल एहसास प्रोग्राम सेंटर जो कम सुस्त रफ़्तारी सां हलण सबबि आयल सवे मुस्तहिक़ औरतूं दर-बदर नज़र आयूं। जॾहिं त इंतज़ामिया पारां बंदोबस्त अणपूरा कया विया, जंहिं करे सवे औरतूं बिना टेंट ततल उस में वेठल रहियूं। डहरकी ऐं रेतीअ में हक़दार औरतुनि में एहसास प्रोग्राम तहत 12000 रुपया ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। डहरकीअ में मुख़्तियारकार अशरफ अली पिताफ़ी हाई स्कूल में क़ाइम सेंटर में कोरोना वबा खां बचाव लाइ गोल दायरा हणी एहसास प्रोग्राम जी रक़म विरहाई, जॾहिं त रेती शहर जे हाई स्कूल में पीअण जो पाणी न हुजण करे औरतुनि पुलिस मथां ॾमरजी हथनि में डंडा खणी वरिता। औरतुनि जे अहिड़े रवैये सबबि पुलिस में भाॼ पइजी वई। काज़ी अहमद में बि एहसास प्रोग्राम जी रक़म वसूल करण लाइ सवे औरतुनि जी रश लॻल रही। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल क़दीर गुजर हुजूम ते कंट्रोल करण बदिरां सहाफ़ियनि खे रोकण जी कोशिश कई, जॾहिं त औरतुनि जो वॾो हुजूम हुजण करे कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो वधी वियो आहे। दौड़ में बि एहसास प्रोग्राम जे पहिरें मरहले तहत हक़दार औरतुनि खे 12000 रुपया ॾियण वारो अमल शुरू कयो वियो आहे, जिते ॿिए ॾींहं ते हक़दारनि खे रक़म ॾिनी वई। जॾहिं त लॉकडाउन बावजूद सेंटर ते औरतुनि जी पीउ नज़र आई, होॾां पुलिस समाजी विथी ते अमल न कराए सघी। खोस्कीअ में बि वफ़ाक़ी हुकूमत पारां एहसास किफ़ालत प्रोग्राम जी इमदादी रक़म ॾियण वारो अमल शुरू कयो वियो आहे, जॾहिं त खोस्कीअ में क़ाइम सेंटर जे अंदरि ऐं ॿाहिरि सवनि जे तादाद में औरतूं गॾु थियल रहियूं, जंहिं ते इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल रही। जॾहिं त सरकार पारां किस्त में गैर क़ानूनी कटौती बंदि कराइण खां पोइ रक़म ॾियण वारो अमल रोलडे जो शिकार थी वियो आहे, जंहिं करे सेंटरनि ते आयल औरतूं सख़्त गर्मी में परेशानी में मुब्तला थी वियूं आहिनि। ज़िले ठठे इंतज़ामिया पारां तालके केटी बंदर में 3 एहसास किफ़ालत सेंटर खोलण जो ऐलान कयो वियो हो, पर उन बावजूद सिर्फ़ हिकु बघाण शहर जे हाई स्कूल में क़ाइम सेंटर खोलियो वियो आहे। होॾा तालके में हिकु सेंटर खुलण करे औरतुनि जी सेंटर ते रश रही। सूबेदारे में बि एहसास किफ़ालत प्रोग्राम जी रक़म ॾियण वारो अमल सुस्त रफ़्तारी सां हलण ख़िलाफ़ औरतुनि पारां एहतिजाज कयो वियो, जंहिं जो नोटिस वठंदे एसी सूबेदारो मुज़म्मिल हुसैन बुघियो सूबेदारे डिग्री कॉलेज में क़ाइम सेंटर ते पहुतो। उन मौक़े ते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुस्तहिक़ औरतुनि खे जल्द खां जल्द रक़म मिलंदी। हुन चयो त असां पंहिंजी निगरानीअ में पूरी रक़म 12000 हलाए रहिया आहियूं। सेंटर अंदरि कटौती करण हरगिज़ न ॾींदासीं। घोटकीअ में बि एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटर ते रक़म जी विरासत वारो अमल जारी रहियो, जंहिं दौरान सेंटरनि ते औरतुनि जी पीउ रही। होॾा कादिरपुर में एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत इमदादी रक़म जी विर्छ दौरान पुलिस तोड़े इंतज़ामिया रश ते कंट्रोल करण में नाकाम रही, जॾहिं त एनडीएवी हाई स्कूल में क़ाइम सेंटर ते हज़ारे औरतूं हिकु हंधि गॾु थियल रहियूं, पर लेडीज़ पुलिस लाचार नज़र आई। टंडे गुलाम हैदर तालके में बि एहसास किफ़ालत प्रोग्राम जी किस्त शुरू थी वई आहे, जंहिं में केतिरनि ई मुस्तहिक़ औरतुनि खे मिलंदड़ पैसनि मां नाजाइज़ कटौतीअ खे रोकण लाइ डीएसपी हफ़ीज़ुर रहमान बलोच, एसएचओ गुलाम मुस्तफ़ा आकलानी ऐं मुख़्तियारकार अब्दुल करीम ख़ासकेली पारां सेंटरनि ते इंतज़ाम संभाले लेडीज़ पुलिस एहलकार मुक़रर कया विया। सकरन में बि एहसास प्रोग्राम तहत 12000 वज़ीफ़े जी रक़म वठण लाइ शहर में औरतुनि जी पीउ रही। शहरियुनि पारां इंतज़ामिया खां मुतालबो कयो त हबीब बैंक समेत एहसास प्रोग्राम जे सेंटरनि ते रश ते कंट्रोल करण ऐं साफ़ शफ़ाफ तरीक़े सां विरासत करे सोशल डिस्टेंस ते अमल करायो वञे। होॾा खानपुर मार में बि एहसास किफ़ालत प्रोग्राम जी रक़म ॾियण जो सिलसिलो 3 ॾींहं बि जारी रखियो वियो, जॾहिं त औरतुनि जा सेंटरनि ॿाहिरां हुजूम लॻल रहिया, पर इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल रही। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk